रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 5 जून 2022 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। SUP जा सॼी सिंध में पाणी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। आवाम ते बार छो? सियासी अॻुवाणनि जजनि जनरलनि ऐं वज़ीरनि खे मुफ़्त वारो मिलंदड़ पेट्रोल बंदि करण जो मुतालबो करे छॾियो। नाम्यारो तालीमदान कालम नवीस ऐं सिंध जो आशिक़ उस्ताद मोहम्मद मिठल हैदरी चांडियो लाॾाणो करे वियो। कंबर में खंभे गुम कयल नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। जे सिंध मुहाज़ पारां अॼु बुख हड़ताल करण जो ऐलान। टंडे आदम में शागिर्द अगवा ज़्यादती जी कोशिश। ख़ैरपुर में जसकम जो समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मकली में STP जे कारकुन खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाज। हैदराबाद में अवामी वर्कर्स पार्टी पारां IMF जे पॉलिसियुनि पेट्रोल ऐं खाधे पीते जे शयुनि जे क़ीमतनि में मुस्तक़िल वाध ऐं मज़दूरनि जी घटि उजरत ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोहरे सां वास्तो रखंदड़ नाले वारो तालीमदान केतिरनि किताबनि जो ख़ालिक़ सहाफ़ी कालम नवीस उस्ताद मोहम्मद मिठल हैदरी चांडियो 100 साल जी जमार में असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। उस्ताद मोहम्मद मिठल हैदरी चांडियो क़ौमप्रस्त अॻुवाण ख़ादम हुसैन चांडियो जो वालिद हो, जंहिंजी जनाज़ी निमाज़ अॼु सुबुह जो 10 वॻे संस ॻोठ में अदा कई वेंदी। सिंधी फाउंडेशन तरफ़ां सिंध जे बरंदड़ मसइलनि खे उजागर करण लाइ कैनेडा में थींदड़ सिंध वाक जे पांधीअड़नि मुनवर लेगारी, रज़िया सुल्ताना, ज़ुल्फ़कार ख़्वाजा, मीर मज़हर टालपुर, रहीम ख़्वाजा खे वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां सिंध हाउस में भलीकार कंदे खेनि आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें पेटरबोरो जे सिंधियुनि शाहिद बहिराणी, विजय कुमार, रज़ाक मसण, सारंग खोसो, समद मलक, रिज़वान कलहड़ो ऐं रूही कलहड़ो शिरकत कई। सिंध में लखें सिंधी बेरोज़गार ऐं ग़ुर्बत में ज़िंदगी घारिनि था, पर हिन साल पूरे सिंध मां JST ऐं प्राइमरी जे उस्तादनि जो इम्तिहान पास कंदड़ 800 ॼणा ॿियनि सूबनि जा उमेदवार पास निकिता आहिनि। इम्तिहान ॾींदड़नि जो अंगु अञा केतिरो वधीक हूंदो, उन जो अंदाज़ो पास थियलनि मां लॻाए सघिजे थो। अॻु पाकिस्तान फेडरेशन जे ॿियनि सूबनि ऐं इलाइक़नि जा केतिरा ई माण्हू ठगी सां सिंध में नौकरियूं हासिल करे असांखे पंहिंजे वतन में बेरोज़गार ऐं महरूम करे चुका आहिनि। उहो बि हिकु सुवालु आहे। हीउ सभु इन करे थी रहियो आहे जो सिंध में उन्हनि लाइ के बि कानून क़ाइदा न आहिनि, का झलपल कोन्हे। अॻु बि मामूल मुताबिक़ कराची डिवीज़न जी सिंध पुलिस में गुज़िरियल सालनि दौरान 15,000 खां वधीक ॿियनि सूबनि जा माण्हू ग़ैर मुल्की सिंध पुलिस में भर्ती कया विया, जंहिंसां कराची पुलिस हाणे KPK ऐं पंजाब पुलिस बणिजी वई आहे। अॻु सियासी पार्टियुनि तरफ़ां मुसर आवाज़ न उथारण सबबि हुननि खे सिंध जूं नौकरियूं फबी वयूं, जेको 17 सालनि खां सिलसिलो जारी आहे। अहिड़ी तरह सिंध जे ॿियनि सरकारी खातनि ऐं वफ़ाक़ी नौकरियुनि में पिणु सिंधियुनि जी जायुनि ते धारियुनि खे नौकरियूं मिलण ते सिंध ख़ामोश रही आहे, जंहिंमें CSS पास कंदड़ ब्यूरोक्रेट पिणु शामिल रहिया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पंहिंजे बयान में एडवोकेट अब्दुर्रज़ाक टालपुर कयो आहे। हुन वधीक चयो आहे त अफ़सोस इहो आहे त हीउ सभु पीपल्स पार्टी ज़रदारी ऐं मुराद अली शाह जी हुकूमत में थी रहियो आहे। हुननि सां शामिल हर नंढो वॾो सिंध में धारियुनि जो सहूलियतकार ऐं हिमायती आहे। सिंधी पाकिस्तान में सिर्फ़ु 14% ऐं 86% ॿिया आहिनि। 1947 वक़्तु सिंध अंदरि 100% ऐं हाणे 50% आहिनि। डेमोग्राफी जी हिन तब्दीली जो तालुक़ फेडरेशन जो इस्तिसाली कानून, रियासती पॉलिसियूं आहिनि,
जिन वसीले सिंधियुनि खे गुरबत में धिके ज़मीनूं ख़रीद करे ऐं रियासती ताक़त सां ज़ोरी खसे ऐं डेमोग्राफी ख़राब कई पई वञे। सिंध कंहिं हिकु फ़र्द जी न पर हज़ारनि सालनि खां सिंधी क़ौम जी आहे, जिते रोज़गार ज़िंदगी गारण जो हक़ हिते जे माण्हुनि जो आहे। पाकिस्तान फेडरेशन जे ॿियनि क़ौमनि ऐं सूबनि जहिड़ोकि पंजाब, KPK, कश्मीरियुनि ऐं ॿियनि क़ौमनि खे कंहिं मां को बि ख़तरो न आहे ऐं संदन तारीख़ी इलाइक़नि में वॾे पैमाने ते ॿाहिरां माण्हू अची संदन ऐं ईंदड़ नस्लनि जे रोज़गार ज़मीन वसीलनि ते क़ाबिज़ नथा थी सघनि। सिंध सां थींदड़ हिन ज़ुल्म जो हिकु हल इहो बि आहे त सिंध में पाकिस्तान जी फेडरेशन जे ॿियनि सूबनि ऐं इलाइक़नि जे माण्हुनि जे मुस्तक़िल रिहाइश प्रॉपर्टी ख़रीदण वोट डोमिसाइल ते क़ानूननि पाबंदी विधी वञे। सिंध में रहंदड़ जेके बि अॻु आयल माण्हू ऐं उन्हनि जो औलाद आहे, उहे फेडरेशन जा मुआशी पनाहगीर आहिनि। जेसिताईं सिंध पंहिंजो फेडरेशन जे माण्हुनि लाइ को क़ानून जोड़े ऐं फ़ैसिलो करे, तेसिताईं उन्हनि खे सिंध में सियासी आइनी उहिदा, नौकरियूं, वोट हक़ ॾेई सिंधियुनि मथां मुसलत करणु, सिंधियुनि खे पंहिंजे ज़मीन ऐं वतन ऐं हक़नि खां महरूम करणु आहे। किन बि सियासी हक़नि जे मिलण ऐं न मिलण जो तालुक़ु आवाम बाशूर माण्हुनि ते आहे त हूअ कीअं ऐं केतिरो घुरनि था। जॾहिं उहो तइ करे वठनि था त खेनि दुनिया जी का बि ताक़त हक़ वठण खां रोके नथी सघे। सिविल कानून में असां वकील केस जे प्रियर क्लाज़ में जेको न घुरंदा आहियूं उहो नथो मिले। बुनियादी असूल बि इहो आहे त हाणे सिंध जे हर माण्हुनि खे बिना ख़ौफ़ हीअ घुर करणु घुरिजे ऐं जदोजहद में शरीक थिजे, छो त ही तव्हां ऐं असांजे नस्लनि ऐं हज़ारनि सालनि जे पंहिंजे वतन सिंध जो सुवालु आहे। सरकारी मुलाज़िमनि जी तरक़ी ऐं मुक़ररी खे ISI जी रिपोर्ट सां मशरूत कयो वियो आहे। मीडिया रिपोर्टनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ISI खे स्पेशल वेटिंग एजेंसी जो दर्जो ॾेई छॾियो, जंहिंमें चयो वियो आहे त सरकारी मुलाज़िमनि जी तरक़ी ऐं मुक़ररी ISI जी रिपोर्ट सां मशरूत हूंदी। इस्टेब्लिशमेंट डिवीज़न वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरी सां नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त ISI समूरनि सरकारी ऑफिसरनि जी स्क्रीनिंग कंदी ऐं हुकूमती उहिदे ते मुक़ररी खां पहिरियां ISI स्क्रीनिंग रिपोर्ट ॾींदी। जिते पंहिंजो रद्द अमल ज़ाहिर कंदे सिराज अहमद कल्होड़ो लिखे थो, असांखे अलाए छो इहो वहम वेठल आहे त नवाज़ शरीफ़ जो को ॿियो मौक़िफ़ रहियो आहे। नवाज़ शरीफ़ जे मौक़िफ़ खां त कई भेरा सगारो मौक़िफ़ इमरान जो रहियो आहे, पर हक़ीक़त जे तनाज़र में ॾिठो वेंदो त चोराणी बाज़ार मां पए अलिफ़ बे ते पंहिंजो हिसो पती कॾहिं इलाज़ मिथनि त कॾहिं उन्हनि सां बि ठगी वारे अंदाज़ में वठंदा रहिया आहिनि ऐं कॾहिं उहे चोर बाज़ार वारा ठगी महसूसु कंदे बि खेनि ढेर ॾेई छॾींदा, जो हुननि जी पंहिंजे मामरनि खे ॾिसण जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे। ऐं पोइ कॾहिं कॾहिं हू ॿाहिरि अची डाड़नि जा ॿटका कंदा आहिनि ऐं नतीजे तौरु वरी जॾहिं खेनि चिभट सिबियल अची वेंदी आहे त अबाड़े घोड़ाड़े वलनि ॾेलो खासा जा बुरको पाई गुम थियण लाइ बि राज़ी हूंदा आहिनि। ईअं वरी मुस्तक़बिल जी पते रखण ख़ातिर खेनि बुरको पाराए भले पार गुम बि करायो वेंदो रहियो आहे, त वरी पीरेटनि जो मामिरो करे लंडन ताईं बि खेनि पार्सल कयो वेंदो रहियो आहे। सो हिन मामले ते नवाज़ या कंहिं ॿिए अहिड़े खे अरहाई हरगिज़ न थींदी जेके अॻी साहिब संदन मर्ज़ी खां सवाइ खणण जो तस्वर नथा करे सघनि। कंबर जे ॻोठ लियो मिर्जत जागीर जे रवासिन 46 ॾींहं अॻु खां बि गुम कयल मोहम्मद अली चांडियो जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब अॻियां शौकत चांडियो, हब अली, अब्दुल वहाब, अब्दुल लतीफ़ चांडियो, अज़ीमा ख़ातून, नुसरत ख़ातून ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त असांजे घर ते चढ़ाई करे मोहम्मद अली खे खंबे गुम कयो वियो आहे, खेसि जल्द बाज़ियाब करायो वञे। जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो जारी कयल बयान में चयो आहे त गुज़िरियल साल 6 जून ते लखें सिंध वासियुनि पुरमन एहतिजाज कयो हो। धरती धणियुनि जा ॾाढ ऐं जबर जे बुनियाद ते ॻोठ मस्मार करे मनसूबा ठाहे उते धारियुनि खे आबाद कयो पियो वञे, जबल ऐं ॿेला कटे उते रिहाइशी मनसूबा जोड़े माहौलियाती तबाही आंदी पई वञे। सिंध जे लखनि धरतीअ धणियुनि 6 जून 2021 ते
एहतजाज कयो हो, जंहिंखे कुचलियो वियो। सवें कोमप्रस्त कारकुननि खे गिरफ़्तार करे अॻुवाणनि समेत मथां गैर क़ानूनी केस मढ़िया विया। सभु केस कूड़ा साबित थिया ऐं कोमप्रस्त क़यादत ऐं कारकुन सुरखरू थी ॿाहिरि निकिता। पर पोइ बि कब्ज़े वारा रिहाइशी मनसूबा जारी आहिनि। उन ॾींहं जी मुनासिबत सां जीअं सिंध मुहाज़ तरफ़ां कराची प्रेस क्लब खां वठी समूरी सिंध में अॼु 24 कलाकनि जी बुख हड़ताल कई वेंदी। सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंध में ज़रई पाणी जी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। लाड़काणे में फ़ताह जावरी, मंज़ूर शेख, सदर भट्टी, लियाकत पंवर, रफ़ीक चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सख़्तु एहतजाज कयो वियो। सन में पिणु रैली कढी वई। मातली में एहतजाज कयो वियो। टंडे आदम में SUP कारकुननि मोहम्मद ख़ान पंवर, बाग़ी मुजाहिद थईम, इमदाद चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो। मेहड़ में सिकंदर सोडर, शबीर मंगी, हाजी ख़ान मारफाणी, हज़ूरी हबीब जी अॻुवाणी में एहतजाज कयो। कोटड़ी में कारकुननि पिणु सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त शाहपुर जहानिया में अब्दुल फ़ताह बुघियो, लाला यूसुफ बुघियो, आदिल लिगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। नवाबशाह में सचल मुजीब माछी, अल्ताफ़ लुंड ऐं ॿिनि अॻुवाणनि एहतजाज कयो। ढोरो नारो में SUP पारां रोशन मंगरियो, वली मोहम्मद नोहड़ी, यार मोहम्मद मलाह, लक्ष्मण भील ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सख़्तु एहतजाज कयो वियो। अॻुवाणनि मुतालबो कयो त तेल जा अघ फौरी वापसि वरिता वञनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध में पाणी जी खोट खे फौरी तौरु ख़तमु कयो वञे। रुॻो अवाम ते बार छो? मुल्क में पेट्रोल महांगो थियण बाद सियासी समाजी अॻुवाणनि सदर, वज़ीर अज़म, जजनि, फ़ौज ऐं वज़ीरनि जा ख़र्च तोड़े अलाउंस घटाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। जॾहिं त मुफ़्त में मिलंदड़ पेट्रोल खे बि बंदि करण जो मुतालबो कयो वियो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर जजनि, आला फ़ौजी ऐं सिविल ऑफिसरनि जो पेट्रोल अलाउंस मुअतल कयो वञे। पंहिंजे ट्वीट में हुन चयो त जेसिताईं तेल जा अघ नथा घटिजनि तेसिताईं आला उहिदनि ते मुक़ररु माण्हू अवाम जी तकलीफ़ में भाईवार थी रहनि। फवाद चौधरी तनज़ वारे अंदाज़ में लिखियो त अव्हां अलामती तौर ते त अवाम सां गॾु नज़र अचो, अव्हां जा त दोराई ख़तमु नथा थियनि। PPA जे अॻुवाण नेर हुसैन बुखारी मुतालबो कयो आहे त सरकारी सतह ते 50% पेट्रोल बचत जो रिलीफ आम वाहिपे वारनि शयुनि ते मिलणु घुरिजे। मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो त सियासी, अस्करी ऐं अदालती अशराफिया जे नाकामियुनि खे आम माण्हू छो बर्दाश्त करे। संसद चवणु हो त हीउ मज़ाक़ ख़तमु थियणु घुरिजे। आम माण्हू खे पेट सां पथर ॿधण ते मजबूर न कयो वञे। सियासतदाननि, जर्नलनि, जजनि ऐं सीनियर कामरनि जूं पघारूं अधु कयूं वञनि। हुन मुतालबो कयो त सियासतदाननि, जर्नलनि, जजनि, कामरनि खे मुफ़्त सहूलियतूं वापसि वरितियूं वञनि। सोशल मीडिया ते बि पेट्रोल ते बहस कयो वियो। हिकु सारिफ़ IN सैयद चयो त पेट्रोल महांगो करणु एतिरो ज़रूरी आहे त आवाम ते बोझ छो। वज़ीर मशीर सियासतदाननि, जजनि, जर्नलनि, कर्नलनि खे मुफ़्त पेट्रोल बंदि कयो वञे। माहू मली नाले सारिफ़ चयो त ओए पेट्रोल तोखे न छॾींदसि। कम्यूनिस्ट पार्टीअ पेट्रोलियम अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी पंहिंजे बयान में चयो आहे त कम्यूनिस्ट पार्टी मुतालबो करे थी त समूरनि फ़ौजनि, सिविल ऑफिसरनि, जजनि, सदर, वज़ीरनि, पार्लियामेंट में वेठल जागीरदारनि, वॾेरनि ऐं सरमाएदारनि खे मुफ़्त में पेट्रोल, डीज़ल ऐं बिजली जा यूनिट ॾियण वारो अमल फौरी तौरु बंदि कयो वञे। आवाम खे पेट्रोल, बिजली, गैस जे क़ीमतनि ते सब्सिडी ॾिनी वञे। ख़ुराक पैदा कंदड़ 25 एकड़ ताईं जे मालिक हारियुनि खे भाण ज़रई मशीनरी ते सब्सिडी ॾिनी वञे। रपड़ी भरिसां ॻोठ गुलो सियाल जे रहवासी 50 सालनि जे पुरियत अली रज़ा कल्होड़ो गुरबत, बेरोज़गारी ऐं बीमारी खां तंग अची ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। नगर पार्कर जे ॻोठ वेल जी रहवासण 15 सालनि जी निगरी भरमीअ धीअ ॾियाराम घरनि खां 1 किलोमीटर परे बनीअ में कंडी जे वण में रसो ॿधी
ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। टंडे आदम जी ख़ुदाबश कॉलोनी जे रहवासी नाएं क्लास जे शागिर्द खे मुबीना तौर दोस्ती रखण तां जवाबदार साथियुनि सां गॾिजी घरां अगवा करे ॾाढाई जी कोशिश कई। रड़ियनि ते पाड़े वारनि पहुची खेसि बचाए वरितो। जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो, निगर जे वालिद मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। ख़ैरपुर में मनशा जे विकिरे समाजी बुराइनि ख़िलाफ़ जसकम पारां अल्ताफ़ चन्ना, ताहिर भट्टी, इरफ़ान रहमान फिलपोटो, आसिफ़ ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। मकली पुलिस पारां STP कारकुन कुतब जोखियो खे गिरफ़्तार करे खेसि गुम करण ख़िलाफ़ प्रेस क्लब ठठो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी बशीर जोखियो, साहिब ॾिनो समूह, सादिक लाखो, मदद मिर्जत ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि चयो त SSP ठठो मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करे। जाम नवाज़लीअ में जाम ब्रांच मां निकिरंदड़ ॿिराणी डिस्ट्री समेत 3 शाखनि भाॾर सुनहरी ऐं मुरियाणी शाखनि में वारी उॾामण लॻी आहे। पाणी जी खोड़ ख़िलाफ़ आबादकारनि रसूल बशीर कटोहर, मोहम्मद हसन नारेजो, निज़ामुद्दीन कटोहर, वली मोहम्मद ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। प्रोग्राम पेश कयो पियो वञे ख़बरुनि जी दुनिया। प्रोग्राम साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं त अव्हीं चङी रीति ॼाणो था, असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजागी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में शऊर जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। शऊर जे हिन सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हाण विछोड़े जो वरलाप ॾेई वियल सिंध जे आशिक़ ऐं नाम्यारे लेखक मिठल हैदरी चांडियो खे भेटाउनि जा गुलाब आछूं था। साईं हैदरी खे भेटाउनि जा गुलाब आछींदे नाम्यारो लेखक ऐं दानिश्वर ताज जोयो लिखे थो, हाणे हाणे प्यारे क़ुर्बान खोसे जे वाल तां पतो पियो साईं हैदरी बि विछड़ी वियो। साईं राशिद मोराई ऐं असांजो फ़िक्री साथी सिंध सैयद ऐं आरीसर जो आशिक़, क़ौमी तहरीक जो खावड़ी ऐं जाखोड़ी किरदार, फ़र्ज़ शनास उस्ताद ऐं सिंध शनास, क़ौमी साथी, ईमानदार, खरो ऐं सचो इंसान साईं मिठल हैदरी चांडियो बि असां खां विछड़ी वियो। अखियुनि मां लुड़कनि जूं लारूं वहण शुरू थी वियूं आहिनि ऐं अयाज़ गुल जी वाई सादिक फ़क़ीर जी आवाज़ में ज़हन ते तरी आई आहे। तोखां थींदे धार, खिलंदे खिलंदे यार, लुड़क लड़ी पिया लार करे। मिठल हैदरी जी सिंध परस्ती लाज़वाल हुई। सिंधी क़ौम खे वहमन, विसवसन, पीर परस्ती, अक़ीदत परस्ती ऐं जागीरदारी सिस्टम मां कढण लाइ हुन जेका कलमी, इल्मी ऐं अमली जदोजहद कई, सा विसारण जोगी नाहे। हुन दकियानूसी रस्मनि जा पंहिंजे इनकलाबी तहरीरनि ज़रिए बखिया उढेड़िया। तारीख़ में मिठल साईं जो नालो क़ौमी काफ़िले जे सरवाण जे सत में हमेशह मथ भरो रहंदो। साथी न पिसांसे जे हुय में हीअं थूणियूं, हाणे कहीं जे वञी अङण उबहां। सिंध ऐं सैयद जे आशिक़ साईं मिठल हैदरी खे भेटाउनि जा गुलाब आछींदे क़ुर्बान खोसो लिखे थो, शाम धारे कचहरी में वेठा हुआसीं, ख़ादम साईं जी फ़ोन आई। सुरकनि में हो, ॿुधायां थी यार क़ुर्बान, बाबा साईं अलविदा करे वियो। सच त ॾाढो शाक पहुतो। हालांकि विछड़णु फितरी अमल आहे, पर साईं जे विछोड़े जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। साईं हैदरी जंहिंसां खोड़ यादूं वाबस्ता आहिनि, जिन खे जल्द तफ़सील सां सहेड़ींदुसि। साईं हैदरी उन वक़्त जे ख़तरनाक जागीरदारी दौर में बहादुरी सां हज़्ब इख़्तिलाफ़ जो बुनियाद रखियो, जंहिंमें खोड़ पढ़ियल लिखियल तरक़ी पसंद रोशन ख़्याल दोस्त हिक ॿिए सां बांह ॿेली थिया।
साईं हैदरी असांजे खिते में सच जो मच मचाईंदड़ हठीलो किरदार हो। असूलनि जो पको ईमानदार ऐं खरो इंसान, जंहिं सदाईं ख़तरनाक तनक़ीद जे तीरनि खे मुंहुं ॾिनो, जंहिंजो सियासी क़िबिलो सन हो। मीर पीर मुला ऐं जागीरदार खे सिंध जो दुश्मन नंबर 1 सम्झंदड़ ऐं मज़हबी इंतिहा पसंदी ऐं बुनियाद परस्ती जा बखिया उढेड़ींदड़ ज़ात बिरादरियुनि ऐं क़बाइली सोच खां मथां सूफ़ी मनशी इंसान साईं मोहम्मद मिठल हैदरी चाढ़ियो। जॾहिं शऊर जी अखि खोली त ग़रीब तबिके जे माण्हुनि खे पीर परस्ती, जागीरदारी ऐं ग़ुलामाणी सोच में पीड़जंदे ॾिठो। उन दौर में हुन इलाइक़े में जिते क्लाशनकोफ कल्चर रिवाज बणिजी वञे ऐं उनजो रुख़ ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि ॾांहुं हुजे, साईं हैदरी उन ज़ुल्म ऐं फ़रसूदा रस्मनि ख़िलाफ़ भरपूर जदोजहद करे कलम खां हथियार जो कमु वरितो। उते हुन न रुॻो पंहिंजा पांद आजिया रखिया, पर औलाद खे बि बहितरीन तालीम ऐं तरबियत ॾेई मंज़िल ते पहुचायो। रिटायरमेंट बाद सहाफ़त खे ख़िदमत सम्झी कलम खयाई ऐं कॾहिं बि ज़र्द साव जो हिसो न बणियो। मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त हर डिंग ख़ान खे मुंहं ते सच चवंदड़ साईं हैदरी सां गॾु सहाफ़त करण जो मौक़ो मिलियो ऐं ज़िंदगी जा केतिरा ई साल सन वञण खां सहाफ़त ताईं साईं सां गॾु गुज़ारिया ऐं साईं सदाईं असांजो छपर छांव रहियो। उन दौर में मथसि केतिरा ई दबाव बि पिया, पर हुन पंहिंजे कलम खे मुड़ो न कयो ऐं उनजी हुरमत बहाल रखी। साईं हैदरी सदाईं चवंदो हो त गभो पाणी ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे घाट खे मुर न झुकाई त तुंहिंजी ओ साईं ॾात ॾहूणी थी पवे। साईं जीएम सैद सां मुलाक़ात खां पोइ सन जे महकदे जो मुसाफ़िर रहियो। साल में 2 दफ़ा सालगिरह ऐं वरसी ते सन वञणु का हज जी सादत खां घटि न सम्झंदो हो। जवानी खां बुज़ुर्गी ताईं सिंध जे इश्क में सफ़र कंदड़ साईं हैदरी साईं जीएम सैद जो वेझो साथी थी रहियो। जीएम सैद सां इश्क ऐं आरीसर सां दोस्ती साईं हैदरी जी ज़िंदगी में नवां रंग भरिया। साईं आरीसर पंहिंजे तक़रीरनि ऐं कचहरियुनि में ॿुधाईंदो हो त क़ौमी वर्क में साईं आरीसर सां गॾु बसनि जे छितनि ते चढ़ी बि सिंध जा सफ़र कया। जंहिं तबलीगी सफ़र में ताज साईं राशिद ऐं मामा जुमन वारा गॾु हूंदा हुआ। संसो उताक हर वक़्तु क़ौमी कचहरियुनि ऐं मोहबतनि जो मर्कज़ रही आहे। सूफ़ी रंग में रंगियल ही माण्हू जीएम सैद लतीफ़ सचल ऐं शाह इनायत जे फ़िक्र खे सिंध जी राह निजात सम्झंदो हो। साईं हैदरी जो उहो कमु संस 6 किताब छपाइण ऐं छपियल सभ जा सभ किताब रिटायरमेंट जी जमा पूंजी मां पंहिंजे ज़ाती ख़र्च ते छपराए मुफ़्त दोस्तनि में तक़सीम कया। हिन पोढ़े झूर उमिरि जे आख़िरी हिसे में बि जवान जज़्बनि सां ॾींहं गुज़ारिया। सिंध में वधंदड़ मज़हबी इंतिहा पसंदी, पंजाब जी बालादस्ती, समाजी अणबराबरी ऐं हर ॾाढ ऐं जबर ख़िलाफ़ पंहिंजे कलम सां विढ़ंदो रहियो। हिन उमिरि में जिते माण्हू आख़िर जे डप खां मस्जिद जो दर खड़काईंदो आहे, उते हिन मर्द कलंदर जी तस्बीह सिंध रही। साईं हैदरी अव्हां जी सिंध परस्ती ऐं सिंधी क़ौम खे वहमन विश्वसन पीर परस्ती ऐं जागीरदारी सिस्टम मां कढण लाइ अव्हां जेको कलम खां तलवार जो कमु वरितो ऐं दकियानूसी रस्मनि जा बखिया उढेड़िया, उन लाइ तारीख़ में अव्हां जो नालो सदाईं ज़िंदह जावेद रहंदो। हक़ मौजूदु जीए सिंध, लड़ियो सिज लुकनि में, राशियो रताई मूंखे मारियाई अदियूं ऊंदाही करे। उस्ताद मिठल हैदरी खे भेटाउनि जा गुलाब अचण लाइ उहो मज़मून अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था जेको लिखियो हो ख़ूबसूरत लेखक माशूक धारे जे। हीअ मज़मून हुन उस्ताद हैदरी जी हयाती में लिखियो हो। कंहिं दोस्त चयो हो त नाला ताला थींदा आहिनि, सो शायदि उहो ई सबबु आहे जो मिठल अॼु ताईं मिठल आहे ऐं हीअ कोड़ल कड़ल खारल ऐं चहिरल थी न सघियो आहे। मिठो बि अहिड़ो जहिड़ी मिसरी। मूं संसि नालो तॾहिं ॿुधो जॾहिं खां आऊं अदब जे मैदान में सरगर्म थियोसि। घटि में घटि संसि नाले सां मुंहिंजी शनास आहे 40 साल पुराणी हूंदी। नवां जतोई सां पुराणो नींहं नातो हुजण करे संसि नालो कंहिं न कंहिं हवाले सां मुंहिंजे समातनि ताईं पहुचंदो पए रहियो आहे।
साणस मिलण जी घणी हसरत तॾहिं थी जॾहिं संस आत्मकथा पढ़ियमि। हीअ आत्मकथा दरअसल संस दर्द कथा, सुर कथा ऐं पूर कथा आहे। खेसि सख़्तु गुरबत जो उहो ज़मानो बि यादि आहे जॾहिं वटि सुम्हण लाइ सिर्फ़ु हिकिड़ो खटोलो हूंदो हो, जिते संस अमड़ ऐं निडरो भाउ इस्माइल सुम्हंदा हुआ ऐं हीअ ॿिया मॾ ठाहे उन ते पराल विझी मथां खां रेलीअ गोदड़ी विछाए सुम्हंदा हुआ। सियारे जे रातिनि में वरी बाह जो मच ॿारे उन जे भर में तॾा विछाए सुम्हंदा हुआ। हिकु राति ॾेपार जा हुअसि खेसि काल कयमि त सुबुह अवां ॾे ईंदुसि। ओचितो फजर धारे को फोतगी जो ॼाण आयो, सो ॾेपार जा मां ई हलियो आयुसि। हमराह नगर बि ठारायो, सो नाराज़ थी पियो। ॿिए भेरे ॾेपार जा मां काल करे आऊं ऐं मोहबती मलाह वटसि वियासीं ऐं चई निकितासीं त नगर कयो पिया अचूं। साणस मिलियासीं त सिंध जो असुलु सिंधी लॻो। कदावर मुड़ुस वॾा छपर, ॾाढी सुहारी, डिघी कमीज़, सफ़ा पहिरें जोड़ जो मल पहलवान थे लॻो। माखी मखण सां नगर कराए सिंध जे रिवायती महिमान नवाज़ जो सबूत ॾिनाई। संस ॿ पुट तालिब हुसैन ऐं ख़ादम हुसैन मिलिया। साणस लाजवाब कचहरी थी। मिठल पंहिंजी गुफ़्तगू में वॾो बहादुर ऐं बेबाक लॻो। अहिड़ियूं त खरियूं ऐं बेखौफ़ ख़बरूं कयाई जो वञी थिया सत ख़ैर। मोकिलाइण महिल संस कुझु किताब तोहफ़तन ॾिनाई। उनखां पोइ वेले वक़्ते साणस मोबाइल ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त सियारे जे सर्द रातिनि में वॾो मच ॿारे साणस दिलि जूं ॻाल्हियूं कजनि, अंदरि ओरजे। अॼु दुनिया खे को असुलु सिंधी ॾिसणो हुजे त उस्ताद हैदरी ॾिसजे। हीअ पंहिंजे ॾेख ऐं वेख मां सिंध जो असुलु सिंधी लॻंदो। हीअ हूंदा हिन बजाए सोझरे जो आशिक़ु आहे। सिंध जो इश्क़ संस रगनि में रत वांगुरु समायल आहे। संस नेण सदाई उजरे सुबुह लाइ आसाइता रहिया आहिनि। संस जनम हिकु अनपढ़ियल घराणे में थियो। हुन जा माइट खाना बदोश हुआ, जेके नेठ होत ख़ान चाडे में अची वेठा। संस बाबो स्टेशन जतोई ते वाणियुनि वटि चइनि आने ते मज़दूरी कंदो हो। हीअ 7-8 सालनि जो थियो त माल बि चारियाई ऐं उन उमिरि में तितरनि जा ॿचा फासाए धारण शुरू कयाई। खेसि निड़पिण खां ई पढ़ण जो शौक़ु हूंदो हो। उन शौक़ु रंग लातो जो हीअ फाइनल पास करे 13 अप्रैल 1956 ते प्राइमरी उस्ताद थियो ऐं ज़िरे नवाबशाह जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में शागिर्दनि खे इल्म जे नूर सां मुनवर कयाई। पाण शुरू खां वठी इल्म दोस्त ऐं रोशन ख़्यालु रहियो आहे। खेसि पीरनि शाहनि ऐं मुलनि मवाड़नि ते वॾी कावड़ आहे। हीअ खेनि फुरलुट कंदड़ मुफ़्तखोर ठग सम्झे थो। अहिड़ो इज़हार संस आत्मकथा में मिले थो। हिन जी आत्मकथा में हिकु तवील विछोड़े जो दर्दु आहे, जेको दर्दु अॼु संस अखियूं आलियूं करे छॾे थो। उस्ताद हैदरी जो जनमु 10 अप्रैल 1936 में सादी पीर लॻ सिद्धूजा तालके मोरे में थियो। संस पीउ मथसि पंहिंजे मरहूम पीउ जो नालो उमेद अली रखियो, पर संस ॾाॾे उन नाले वठण खां केॿाईंदे लवाईंदी हुई ऐं खेसि मिठो या मिठल सॾींदी हुई। अहिड़ी तरह उहो नालो मथसि पइजी वियो। संस ॼमण लाइ संस जीजल अमड़ कलंदर ऐं ॾाॾे शहीद मखदूम बिलावल ऐं शाह पंजू ते पड़बे बादशाह हुआ, पर पंहिंजे ॼमण जे हवाले सां ख़ुदि लिखे थो त मुंहिंजो त पीरनि जे करामतनि खां बाबा साईं वारी करामत ते ईमान वधीक आहे। हैदरी निड़पिण खां वठी अंधनि अक़ीदनि जो इनकारी रहियो आहे। उबतन रीतनि रस्मनि ऐं वहम परस्ती जे ख़िलाफ़ हुन जी जोॻीअ जाखोड़ कई आहे। हीअ माउ खे सचे प्यार जो समंड सम्झे थो। निडे हूंदे हीअ ॾाढे बचल खां क़बर ऐं कांव जी कहाणी ॿुधंदो हो। शायदि उहो ई सबबु आहे जो वॾो थी हीअ लेखक बणिजी वियो। संस आत्मकथा, मन अंदरि जूं ॻाल्हियूं ऐं संस ॿिया किताब शाह ऐं सचल जा सनीहा, शाह जूं सुरमियूं, सुता उथी जाग, साथी न पिसांसे ऐं शाह सिंध जो साह उनजो चिटो सबूत आहिनि। हुनजो जीवन दर्द जो दास्तान लॻे थो। निडे हूंदे गुरबत ऐं अफ़रास खां सवाइ ही ख़तरनाक मले यानी फट फुरड़ियन ऐं नमूनिया जो शिकार बि रहियो। नौकिरी दौरान पेश आयल समूरा ॾुख सुख चर्चा भोग ऐं लाहा चढ़ाव उन जी आत्मकथा जो हिसो आहिनि। हैदरी इश्क मजाज़ी जी हवा जा लोॾा बि खाधा। निडे हूंदे माइटनि खेसि बुख़ार खां बचण ऐं दराज़ उमिरि माण लाइ ज़ोरी
रिछजीअ पुठीअ ते विहारियो। ख़ौफ़ में दाहूं करण खां पोइ संस तप त लही वियो, पर ही ख़ुदि समाज जे हर फोरो पीर मीर वॾेरे जागीरदार ऐं सरमाएदार लाइ तप बणिजी वियो। उस्ताद हैदरी सेक्युलर सोच जो मालिक। संस सोच में उहा तब्दीली रईस बिरोही जी सोबत में आई, जेको हैदर बख्श जतोई जी पार्टी हारी हक़दार जो अॻवान हो। उन जी मार्फत संस मुलाक़ातूं हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं ॿियनि सां थियूं। तॾहिं खां वठी संस ज़हन में जागीरदारनि भुतारनि ऐं वॾेरनि लाइ नफ़रत पैदा थी, जेका अञा ताईं उन शिदत सां क़ाइमु आहे। मोरे जे स्कूल में रहण दौरान संस वेझड़ाई राशिद मोराई, मिठल कमालाणी ऐं मोरे जे ॿियनि साथियुनि सां थी, जॾहिं त हाफ़िज़ मोहम्मद बख्श ख़ासकैली त संस पुराणो साथी हो। मोरे में ही राशिद सां गॾु रहियो ऐं उनजी सोबत में नींहं जा नवाला खाई ऐं प्रेम जा प्याला पी अञा आगाहूं थियो। उते अदब पढ़ियाई ऐं अॻिते हली सन जो पांधी ऐं सिहत जे फ़िक्र जो पैरोकार बणियो। रिटायरमेंट खां पोइ सहाफ़त बि कयाई, औलाद खे तालीम ॾियारियाई। संस 4 पुटड़ा सरकारी मुलाज़िम आहिनि ऐं हिकु ॿनीअ ॿारो संभाले थो। इल्म जे उजाले लाइ पंहिंजे ॻोठ में स्कूल बि खोलायाई। न्याणियुनि जी तालीम जो खेसि तमामु घणो फ़िक्र रहियो। पाण जे हद ऐं हल्के में रहियो, उन में पंहिंजे हिसे जो कमु निहायती ध्यानतदारी सां कयो अथसि। हुन जूं अखियूं साञाहवंद सॼणनि लाइ हमेशह आसाइतियूं रहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ही असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं उस्ताद मोहम्मद मिठल हैदरी खे। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अमीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सुजागी जा सॾ हूंदा आहिनि ऐं तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था असांजो हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो सुजागी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु।